कॾण मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त कॾण शहर जे मरकज़ी इमाम बारगाह में नाही मुहर्रम जो क़दीमी जलूस अलम पाक शिबिया ताबूत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां बरामद। जलूस में मरकज़ी इमाम बारगाह महफ़िल हुसैनिया इमाम बारगाह बुढ़ो खान चांडियो समेत मुख़्तलिफ़ इमाम बारगाहन ऐं मुख़्तलिफ़ हंधनि तां आयल अज़ादारनि जी शिरकत। मरकज़ी जलूस शहर जे मुक़रर कयल रस्तनि तां गुज़रियो आहे जिते मातम नवाख़्वानी कई वई है। मरकज़ी जलूस वापसि मरकज़ी इमाम बारगाह में ख़त्म थींदो। जलूस खां पोइ मरकज़ी इमाम बारगाह ऐं महफ़िल हुसैनी इमाम बारगाह में 9 तारीख़ जी मजलिस में शहादत शहज़ादा क़ासिम बयान कयो वेंदो। कॾण पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।